हज़रत शाह हबीब। शाह हबीब पंहिंजे वक़्त जो कामिल बुज़ुर्ग ऐं वॾे मर्तबे ऐं शान वारो ज़माने जो कुतुब, विलायत जे सभिनी सिफ़तनि सां सींगारियल ऐं सलूक जो सचो सरवाणो हो। सिंध जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो वालिद हो। शाह हबीब जी विलादत जो तारीख़ में किथे बि को पतो नथो पवे। उन में को बि शक न आहे त शाह हबीब हिकु रूहानी शख़्स ऐं तरीक़त जो साहिब हो। केतिरा ई माण्हू संदसि सोबत मां रता ऐं फैज़ हासिल कयऊं। हरात जी हिकु सैयद घराणे जे सरकर्दे सैयद अली हराती जे पुट सैयद हैदर जी औलाद जी हिकु शाख सिंध में मुतलवी या मटियारवी सैयदनि जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंमां जग मशहूर शाइर ऐं आरिफ शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो पैदा थियो, जंहिंजो तड़पोटो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई हो। शाह हबीब शाह करीम जो पड़पोटो हो। शाह हबीब जो शुजरो हिन रीत आहे: शाह हबीब पुट सैयद अब्दुल कुदूस पुट जमाल शाह पुट शाह अब्दुल करीम पुट सैयद लाल मोहम्मद शाह पुट अब्दुल मोमिन शाह पुट सैयद हाशिम पुट सैयद हाजी पुट सैयद जलाल मोहम्मद जड़ार शाह पुट सैयद शरफुद्दीन पुट सैयद मीर अली पुट हैदर पुट अली पुट मोहम्मद पुट हुसैन पुट अली पुट यूसुफ पुट हुसैन पुट इब्राहिम पुट अली अल जवारी पुट हुसैन अल किबरी पुट जाफ़र सानी पुट इमाम मूसा काजिम पुट इमाम जाफ़र सादिक पुट इमाम मोहम्मद बाकिर पुट इमाम ज़ैनुल आबिदीन पुट इमाम हुसैन पुट इमाम अली इब्न अबी तालिब पुट अब्दुल मुत्तलिब पुट हाशिम हबीबुल्ला शाह। शाह हबीब जो ॾाॾो जमाल शाह पंहिंजे वालिद शाह करीम जे वक़्त में मटियारी ऐं हालनि तरफ़ घणो गुज़ारणु लॻो। हू हालनि में हो त किन धाड़ेलनि कंहिं माई जे माल ते धाणो हयो, ऐं जॾहिं जमाल शाह धाड़ेलनि जे पोयां वाहरू थी वियो त धाड़ेलनि खे शहीद करे छॾियो। जमाल शाह खे गोले पीर जे मक़ाम में दफ़न कयो वियो। हीउ क़ब्रिस्तान शहदादपुर तालुके जे देह तपे जुमा में भिटशाह खां 9 किलोमीटर खनि उत्तर तरफ़ आहे। संदसि शहादत खां पोइ संदसि ॿार बच्चा बुलड़ी सैयदपुर में वञी पंहिंजे ॾाॾे शाह करीम वटि रहिया। जमाल शाह खे अब्दुल कुदूस नाले पुटु हो, जेको पंहिंजे वक़्त जो आबिद ऐं दरवेश हो। हिन बुलड़ी में वफ़ात कई ऐं उते ई मदफून थियो। अब्दुल कुदूस खे 2 पुट हुआ, हिकु हबीबुल्ला शाह शाह हबीब ऐं ॿियो अब्दुल रशीद शाह। हिननि ॿिन्ही खे औलाद थियो। दीनदारी दरवेशी जी विर्श शाह हबीब खे मिली। शाह अब्दुल करीम खां पोइ जुमली करीम पोटनि में शाह हबीब ई ज़हद ऐं इबादत फ़िक्र ऐं फ़ज़ीलत जो साहिब थियो, ऐं संदसि आला इख़लाक़ फैज़ ऐं फ़क़ीरी जो ख़ासि तरह संदसि पुट शाह अब्दुल लतीफ़ ते गहरो असरु पियो। करीम पोटनि मां शाह हबीब ई सिर्फ़ु शाइर थियो, जंहिं कुझु बैत चया जेके शाह जे रिसाले में शामिल आहिनि। शाह हबीब जे आरिफ़ाना शाइरी जो शाह लतीफ़ ते बि असरु पियो। रिवायत आहे त हिकु दफ़े शाह लतीफ़ केतिरा ॾींहं घर न आयो, जंहिं ते शाह हबीब परेशान थी खेसि ॻोल्हण लाइ निकितो। ॻोल्हा कंदे हिन शाह लतीफ़ खे वारी जे हिकु भिट में लेटियल ॾिठो। संदसि समूरो जिस्म वारी सां ढकियल हो, सिर्फ़ु ॿांह ई नज़र अची रही हुई, जंहिं ते शाह हबीब बैत जी ही सिट चई: लॻे लॻे वाह वया अंगड़ा लटिजी। शाह लतीफ़ वारी अंदरां जवाबु ॾींदे चयो त पई खणे पसा पसण कारण पिरींजे। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त शाह हबीब शाइरी सां शुगल रखंदो हो। शाह हबीब पंहिंजे वालिद जी हयाती में या संदसि वफ़ात खां पोइ कुझु अरसो अची मटियारी में रहियो। किन रिवायतनि मुताबिक़ शाह हबीब हिकु शादी पंहिंजे माइटनि मां कई ऐं ॿी शादी ॿाहिरां ॾेरनि मां कई। शाह साहिब खे ॿी घरवारी मां 3 फ़र्ज़ंद थिया, जिन मां फ़क़ति शाह अब्दुल लतीफ़ भेटाई बाक़ी बचियो। पहिरीं घरवारी मां किन हवालनि मुताबिक़ खेसि जमाल शाह नाले फ़र्ज़ंद थियो, ऐं किन हवालनि मूजिबि जमाल शाह ऐं मिस्री शाह नाले 2 फ़र्ज़ंद थिया। पुटनि खां सवाइ शाह हबीब खे बीबी बतूल नाले हिकु न्याणी बि हुई, जेका शाह अब्दुल लतीफ़ जी सॻी भेण हुई। मीर अब्दुल हुसैन सांगी किताब लताइफ़ लतीफ़ी में लिखियो आहे त शाह हबीब खे 2 न्याणियूं हुयूं,
पर इहा पक न आहे त उहे कहिड़ी घरवारी मां हुयूं, पर ॿिन्ही जी शादी शाह हबीब जी ज़िंदगी में थी। शाह हबीब पंहिंजे वालिद जी ज़िंदगी में ई कुझु वक़्त लाइ मटियारी शहर में रहियो, पर बाद में मटियारियुनि जे दरवेश सखी हाशिम शाह जे चवण ते सुई कंदर जे रहाकू उर्स फ़क़ीर ॾेरे जी न्याणी सां निकाह कयाईं ऐं उते ई रिहाइश अख़्तियार कयाईं, जिते शाह हबीब खे औलाद थियो। जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ 10-12 सालनि जो थियो त संदन नानो उर्स फ़क़ीर ॾेरो वफ़ात करे वियो। जंहिंखां पोइ उन राज में शाह हबीब घणो न तरसियो ऐं पंहिंजे मुतक़द कोटड़ी मुग़ल जे रईस मिर्ज़ा बेग मुग़ल जे इसरार ते संदसि ॻोठ कोटड़ी मुग़ल, जेका सुई कंदर खां 8-9 मैल परे ओलह ॾखिण तरफ़ में वाक़िअ हुई, लॾे वञी रिहाइश अख़्तियार कई। लुताइफ़ लतीफ़ी में साॻी लिखे थो त शाह हबीब कोटड़ी मुग़ल शहर लॻ ॿाहिरां पंहिंजो घर कयो। शाह हबीब जे जोड़ियल उन लांडी जा टुटल फिटल आसार अञा बि मौजूदु आहिनि। शाह हबीब बाबति इहो पिणु मशहूरु आहे त संदसि दुआ में वॾो असरु हो। अमीर तोड़े ग़रीब वटि हाजतूं खणी ईंदा हुआ ऐं शाह हबीब उन्हनि लाइ ख़ुदा जी बारगाह मां दुआ घुरी संदसि मसइला हल करण लाइ ॿाॾाईंदो हो। मीर अब्दुल हुसैन सांगी पंहिंजे किताब लुताइफ़ लतीफ़ी में लिखे थो त कोटड़ी वारो मिर्ज़ा बेग मुग़ल शाह हबीब जो ख़ासि मुरीद हो ऐं अक्सर खेसि दुआ लाइ पंहिंजे घर वठी वेंदो हो। हिकु दफ़े मिर्ज़ा जी धीउ सैयदा सईदा बेगम खे बुख़ार थिए पियो ऐं कंहिं दवा जो मतज़ असरु न पियो थियो। आख़िर मिर्ज़ा शाह हबीब वटि आयो ऐं पंहिंजी धीउ जो अहवालु ॿुधाए शाह हबीब खे हली दुआ ख़ैरु करण लाइ अर्ज़ु कयाईं, पर शाह हबीब ख़ुदि ज़ईफ़ ऐं बीमार हुजण करे पंहिंजे पुटु शाह लतीफ़ खे मिर्ज़ा मुग़ल सां गॾु दुआ लाइ मोकिलियो। शाह लतीफ़ जॾहिं मिर्ज़ा मुग़ल बेग जी हवेली में पहुतो त मिर्ज़ा परदे जो इंतज़ाम करायो ऐं परदे मां पंहिंजी धीउ जो हथु शाह लतीफ़ जे हथ में ॾेई दुआ लाइ चयाईं। शाह लतीफ़ उन ख़ातून जी आङुर हथ में वठी चयो, जंहिंजी चीच सैयद हथ में, तंहिंखे लहर न की लोॾो। इहो ॿुधी मिर्ज़ा मुग़ल बेग खे मठियां लॻी ऐं रिवायतुनि मूजिबि शाह लतीफ़ जो दुश्मन थी बीठो, पर अॻिते हली सैयदा सईदा बेगम सां शाह लतीफ़ जी शादी मिर्ज़ा मुग़ल बेग जे मरण खां पोइ थी, जंहिंखे दल क़बीले वारनि क़त्ल कयो हो। मिर्ज़ा मुग़ल जे क़त्ल बाबति शाह लतीफ़ जे फ़क़ीरनि ही मादा तारीख़ चई। बोध ख़बीस 1124 हिजरी 1772 ईस्वी इहो ॿुधी शाह लतीफ़ पंहिंजे फ़क़ीरनि खे ईअं चवण खां सख़्तु मना कई ऐं फिल बदी ही मादा तारीख़ चई। यक मुग़ल बे बोधा 1124 हिजरी 1712 ईस्वी शाह हबीब शाह लतीफ़ खे पंहिंजी सोबत ऐं रफ़ाक़त में रखी सॼो तवजा संदसि तरबियत ते ॾिनो त जीअं हू ज़हनी इख़लाक़ी ऐं रूहानी तरह आला दर्जे खे पहुचे। शाह हबीब पंहिंजे पुटु शाह लतीफ़ खे हमेशह पाण सां गॾु रखियो ऐं जिते वियो उते वक़्त जे आलिमनि ऐं दरवेशनि जी सोबत में खेसि विहारियईं। खेसि अबाणे माग मटियारी ऐं ख़ासि तरह वॾे ॾाॾे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारी जी मज़ार ते बि पाण सां गॾु वठी वियो हो ऐं उते शाह करीम जे फ़क़ीरनि सां मिलायाईं। ॿिए तरफ़ मयन शाह इनायत रिज़वी सां ख़ासि तौरु मिलाइण लाइ खेसि शाहपुर नसरपुर ताईं घुमायाईं, जंहिंखां शाह लतीफ़ मुतासिर थियो ऐं ॿिन्ही आला शाइरनि शाइरी में हिक ॿिए जो असरु वरितो। अहिड़ी तरह जवानी में सालिम तबा ऐं ज़हीन शाह लतीफ़ पंहिंजे पीउ शाह हबीब सां गॾु उन्हनि सफ़रनि ऐं सोबतनि मां घणो कुझु पिरायो। शाह हबीब जी विलादत बाबति कंहिं बि किताब में का तारीख़ या सन ॼाणायल न आहे, पर इहा पकी पुख़्ती रिवायत मौजूदु आहे त शाह हबीब जे उर्स फ़क़ीर ॾेरे जी न्याणी सां शादी सखी हाशिम शाह कराई ऐं उन दरवेश जी दुआ सां ई शाह लतीफ़ ॼाओ। सखी हाशिम शाह पंहिंजे वक़्त जो आलिम फ़ाज़िल ऐं अल्लाह वारो हो। संदसि विलादत 12 रबीउल अव्वल 1057 हिजरी 1647 ईस्वी में मटियारनि जे मौजूदा पीरज़ादा मोहल्ले में वाक़िअ वॾे हवेली में ऐं वफ़ात 12 रबीउल अव्वल 1120 हिजरी 1708 ईस्वी में उते ई थी।
हिकु रिवायत इहा बि मौजूदु आहे त शाह हबीब सखी हाशिम जे वालिद सैयद आदिम शाह विलादत 27 शोबान 1018 हिजरी 1609 ईस्वी वफ़ात 3 रबियुल सानी 1009 हिजरी 1679 ईस्वी खां मटियारी जे रबी मस्जिद में दीनी दर्स बि ॿुधंदो हो ऐं वटास कुझु रूहानी फैज़ बि हासिलु कयो आहे। उन हवाले हेठि शाह हबीब खे सखी हाशिम शाह जो हमअसर सम्झी सघे थो। उन मूजिबि अंदाज़नि संदसि पैदाइश 1064-65 हिजरी 1653-54 ईस्वी खां 1071 हिजरी 1660 ईस्वी जे विच धारे थी हूंदी। साॻिए वक़्तु हबीब शाह जी वफ़ात बाबति रिवायत मौजूदु आहे त हिन 1144 हिजरी 1731 ईस्वी में ही जहान छॾियो ऐं शाह लतीफ़ पाण पंहिंजे वालिद खे भिट ते उन हंधि दफ़नायो जिते हिन वक़्तु शाह हबीब जी मज़ार आहे। शाह हबीब जी वफ़ात ते हिकु आलिम ऐं शाह लतीफ़ जे मुरीद मियां मोहम्मद सादिक ठठवी हिकु तारीख़ मादा चयो हो। उन अरबी तारीख़ मादा मां शाह हबीब जी वफ़ात जो सन 1144 हिजरी 1731 ईस्वी निकिरे थो।